अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां ख़ालिद कलियार केवन न्यूज़ नेटवर्क सां गॾु। नाज़रीन, ही सिंध जी महिनत कश अदी हाकिमज़ादी जावरी जेका सिंध जे हिक नंढड़े ॻोठ सां तालुक़ रखे थी। सिंध जे क़दीमी माॻ मोहन जे दड़े ते पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करण लाइ सिंधी जा बहितरीन सिंधी खाधा तैयार करे विकिरो करे थी। अचो त संदसि ज़बानी ॿुधूं था त हू सिंध जा कहिड़ा खाधा तैयार करे थी ऐं कीअं तैयार करे थी। मुंहिंजो नालो हाकिमज़ादी आहे। मां बलड़े जी शहर में रहंदी आहियां। हिते मोहन जे दड़े ते मिड़ई नंढड़ो हिकिड़ो सिंधी खाधा जो स्टाइल खोलियो आहे। मां पहिरीं माई आहियां जो हिते माना मोहन जे दड़े ते स्टाइल खोलियो आहे। ॿी का औरत बि हिते माना ईंदी आहे। मां पहिरीं ई माई आहियां जो हिते पंहिंजो स्टाइल खोलियो। सभई खाधा मां घरां तैयार करे खणी ईंदी आहियां। पोइ हिते स्टाइल मिड़ई नंढड़ो इहो ग़रीबाणो आहे खोलियो आहे। पोइ माना मुख़्तलिफ़ शयुनि जा गरम करे या कुझु वरी चवंदा आहिनि त पचाए बि ॾींदा आहियूं गरम गरम ऐं हिते ई माना ॾींदा आहियूं। असां वटि हिते मुख़्तलिफ़ शयुनि जा खाधा आहिनि। जीअं मिसाल पली थी, या मखणु थियो, या लस्सी थी, बुसरी थी, साग थियो। इहे असां वटि माना मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सिंधी खाधा आहिनि। वरी हिते मोहन जे दड़े में आयासीं। मां पहिरीं माई आहियां जो मोहन जे दड़े ते हिते दुकानु खोलियो आहे। ऐं मां चवां थी ॿियूं बि मायूं मूं वांगुरु माना खोलेनि। मां त खणी मिसाल खाधे पीते जो रखियो आहे, पर ॿियूं मायूं बि जेकॾहिं मूं वांगुरु अचनि ऐं रोज़ी पंहिंजी कनि टुक जूं रिलियूं आहिनि, या चोला आहिनि, या विहाणा आहिनि, या रुमाल आहिनि, या केतिरो बि सिंधी मतिलबु आहे जे ॿ टे ईंदियूं हिते त दुकान खोलींदियूं त पंहिंजी उन्हनि जी बि माना रोज़ी थींदी। मां चाहियां थी त हिते हुकूमत मायुनि लाइ आसानी पैदा करे, सहूलियत का पैदा करे त जीअं औरतूं पंहिंजे माना बचनि जी रोज़ी करे सघनि।